जाती में पब्लिक हेल्थ पारां 2008 में तइमीर कयल फिल्टर प्लान जिते करोड़ों रुपया ख़र्च कया विया आहिनि, जेके तक़रीबन 12 साल गुज़रनि पिया, उहो अञा फ़ाल न थी सघियो आहे। हिते जा शहरी जेके आहिनि सो उहे फिल्टर प्लान जो पाणी जेको आहे सो अञा ताईं पीअण खां महरूम आहिनि। अचो त उन हवाले सां हिते जे शहरियुनि खां पुछूं त उहे छा था चवणु चाहिनि। जो पब्लिक हेल्थ वारनि मनसूबो जोड़ियो त जाती वासियुनि खे असीं फिल्टर थियल साफ़ पाणी मुहैया कंदासीं, पर हीउ जनवरी 2021 हली रहियो आहे। अॼु ॾींहं ताईं जाती वासियुनि खे फिल्टर थियल पाणी जो हिकु क़तरो मुयसरु न थी सघियो आहे। उनजो छा सबबु आहे, कहिड़ो कारण आहे? उनमें पब्लिक हेल्थ जी नाकामी चइजे या सिंध हुकूमत जी नाकामी चइजे या जाती वासियुनि सां वेसाघाती चइजे, पर असीं सम्झूं था त हीउ जाती वासियुनि जे हक़ ते सौ सुधो धाड़ो आहे। जाती वासियुनि सां सरासर ज़ुल्म जी इंतिहा आहे। जो ही जेको पब्लिक डिपार्टमेंट जे तरफ़ां ही जेको फिल्टर प्लान जोड़ियो वियो आहे, हिन में का बि सहूलियत मुहैया कोन थी सघी आहे। हिनखे 12 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं अनफंक्शनल पियो आहे, नॉन फंक्शनल रहियो पियो आहे। हीउ सिर्फ़ु जुड़ियो आहे लाज़मी आहे, जेकॾहिं आयो आहे त नई बजट बि हूंदी, उहा बजट केॾां थी वञे, केरु थो खाए, उन जो को हिसाब किताब ई कोन्हे। पर हितां जेको असांजो जेको बुनियादी हक़ आहे, असांखे पीअण जो साफ़ पाणी जेको फराहम कयो वञे, उहो ई कोन पियो कयो वञे। अल्हम्दुलिल्लाह अॼु हिनखे मुंहिंजे ख़्याल में 12 साल गुज़री चुका आहिनि ऐं अञा ताईं स्टार्ट कोन थी सघियो आहे। जॾहिं त नई पाइप लाइनूं, हर शइ, ट्रांसफार्मर ॿिया सभु मंज़ूरु थिया, तयार बि आहे, पर पब्लिक हेल्थ वारनि जे तरफ़ां उन जी नाअहली आहे या सुस्ती आहे या करप्शन जो मसइलो आहे। इन जे करे अॼु ताईं असां जाती वारनि खे इहा सहूलियत मुयसरु न थी सघी आहे। ऐं आला अख़्तियार जेके पंहिंजा वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खे गुज़ारिश कंदुसि त बराए महिरबानी इन ते ध्यानु ॾिनो वञे। प्लान लॻायो वियो जेको शहर खे साफ़ पाणी मुहैया करण लाइ, पर 2008 खां पोयां जीअं ठही तयार थी वियो त हिन में हिकिड़ी नंढड़ी मामूली का मिस्टेक थी वई या का हिन में ख़राबी हुई, जंहिंजे करे 12 साल गुज़रण खां पोयां बि इहो फिल्टर प्लांट अञा ताईं बंदि पियो आहे। असां हुकूमत खां या जेके हिन माण्हू जा रखवाला उन्हनि खां मुतालबो था करियूं त आख़िर वजह कहिड़ी आहे जेको फिल्टर प्लांट अञा ताईं ख़राबु पियो आहे। मुतालबो आहे त 2008 में तइमीर कयल करोड़े रुपयनि जी बजट सां हीउ फिल्टर प्लान जेको अञा ताईं फ़ाल न थी सघियो आहे। हिननि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त हिन फिल्टर प्लान खे फ़ौरन फ़ाल करे जाती जे 50,000 आबादी रखंदड़ जेके इंसानी ज़िंदगियूं आहिनि, उन्हनि खे पीअण जो साफ़ पाणी मुहैया कयो वञे। अली अकबर थईं, टाइम न्यूज़, जाती।